घोटकी में हिकु नींगर अगवा थी वियो आहे। ज़िले में अगवा थियलनि जो अंग 14 थी वियो आहे। सिरासी नवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। घोटकी में जितां हिकु नींगर मुबैना तौर अगवा थी वियो आहे, जॾहिं त ज़िले में अगवा थी वियलनि जो अंग 14 थी वियो आहे। घोटकी शहर में कादरिया फैक्ट्री पाड़े जो रवासी कबीर अहमद कोलाची गुज़िरियल ॾींहं खां गुम आहे। अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। पुट जी काफ़ी ॻोल्हा कई आहे, पर हुन जो को बि ॾस पतो न पइजी सघियो आहे। नींगर जे वालिद लतीफ़ कोलाची जो इहो चवणु आहे। अव्हां खे अहम ख़बर ॾियूं पिया। घोटकी में हिकु नींगर मुबैना तौर अगवा थी वियो आहे। ज़िले में अगवा थी वियलनि जो अंग 14 थी वियो। घोटकी शहर में कादरिया फैक्ट्री पाड़े जो रहवासी कबीर अहमद कोलाची गुज़िरियल ॾींहं खां गुम आहे। अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। ख़बर अव्हां खे ॾियूं पिया। घोटकी में हिकु नींगर मुबैना अगवा थी वियो आहे। ज़िले में अगवा थी वियलनि जो अंग 14 थी वियो आहे। शहर में कादरिया फैक्ट्री पाड़े जो रहवासी कबीर अहमद कोलाची गुज़िरियल ॾींहं खां गुम आहे। वारसन अगवा जो शक ज़ाहिर कयो आहे। राब्तो कयो आहे घोटकी में मुश्ताक लगारी सां। मुश्ताक आगाह कजो। घोटकी में हिकु मासूम नींगर मुबैना तौर अगवा थी वियो आहे। जंहिं बाद हिन वक़्तु ज़िले घोटकी में मुबैन जो तादाद जो 14 थी वियो आहे। घोटकी शहर में 10 साल नींगर पुरसरार नमूने गुम थी वियो आहे। वारसन पर अगवा जो शक ज़ाहिर कंदे घोटकी जे एसीओ थाणे ते इतलाह पुर करे छॾियो आहे। घोटकी शहर जे कादरिया फैक्ट्री मोले जो रावासी लतीफ़ अहमद कोलाची जो 10 साल जो पुट कबीर अहमद कोलाची गुज़िरियल ॾींहं खां घरां निकिरण बाद गुम थी वियो आहे। गुम थियल नींगर कबीर अहमद कोलाची जो वालिद लतीफ़ अहमद कोलाची जो चवणु आहे त पुट जी काफ़ी ॻोल्हा कई आहे, पर किथे बि हुनजो ॾस पतो न मिली सघियो आहे। वारसनि इहो ख़दशो ॾेखारियो त नींगर खे जेको अगवा कयो आहे, अहिड़ो इतलाह उन्हनि जे वारसनि जेको आहे घोटकी सेक्शन थाणे ते ॾिनो वियो आहे। होॾां जेको अगवा थी वियल नींगर कबीर कोलाची जो वालिद लतीफ़ कोलाची SSP घोटकी ऐं वसवारनि खां मुतालबो कयो आहे त नींगर खे जेको बाज़ार करण में असांजी मदद कई वञे। घोटकी ज़िले में हिन वक़्तु जेको आहे मुग़विन जो तादाद जेको 14 थी वियो आहे। जी ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी मुश्ताक तफ़सील खां आगाह करण जे लाइ।